हीरो काइनात जो अणमुल्ह ख़ूबसूरत ऐं नायाब तरीन धातु आहे। कुदरती हीरे जी चमक धरतीअ ते मौजूद सभिनी धातुनि खां वधीक ख़ूबसूरत हूंदी आहे। धरतीअ ते हीरे जो मान मर्तबो या ख़ूबसूरतीअ जी मञता एतिरी आहे जो बाइख़लाक़ ऐं बाकिरदार माण्हुनि जी उन सां भेट कई वञे थी। पर छा तव्हांखे ख़बर आहे त हीरे जो वजूद कॾहिं थियो ऐं हीरो किथे हूंदो आहे? हीरा तक़रीबन 3 अरब साल अॻु ज़मीन जे तह हेठां सख़्त गर्मीअ ऐं दबाव वारी हालतुनि में वजूद में आया, जंहिंजे नतीजे में कार्बन एटम्स क्रिस्टल्स जी सूरत अख्तियार करे वठंदा आहिनि। हीरा ज़मीन जी सतह खां लॻभॻ 150 खां 200 किलोमीटर हेठि गहराईअ में हुजनि था, जिते गर्मी पद तक़रीबन 900 खां 1300 डिग्री सेल्सियस ऐं दबाव ज़मीन जे माहौलियाती दबाव खां 50,000 भेरा वधीक हूंदो आहे। अहिड़ी सूरतहाल में ॻरियल लेम्परवाइट ऐं कम्बरलाइट, जंहिंखे आम तौर ते मैग्मा चयो वेंदो आहे, बिठंदा आहिनि ऐं तेज़ीअ सां ॻरंदा आहिनि। जंहिं वक़्तु दबाव वधंदो आहे, मैग्मा फाटण जो सबबु बणिबो आहे, जंहिंजे करे उहे ज़मीनी सतह ते ईंदा आहिनि ऐं पाण सां गॾु उहे अहिड़ा पथर बि खयूं ईंदा आहिनि जिन ते हीरा जुड़ी चुका हूंदा आहिनि। उहे मैग्मा तमामु तेज़ रफ़्तार सां मथे ईंदा आहिनि ऐं वॾी बाहि जे उल्हे जी सूरत में ॿाहिरि निकिरनि था। मैग्मा घटि में घटि मज़ामत वारो रस्तो अख्तियार कंदे सतह ते ईंदो आहे ऐं पंहिंजे पुठियां पाइप जहिड़ो रस्तो ठाहियूं अचे थो, जंहिंखे कम्बरलाइट पाइप चयो वेंदो आहे। इहे ई कम्बरलाइट पाइप हीरनि जी ॻोल्हा जो बहितरीन ज़रियो हूंदा आहिनि, पर माहिरनि जो इहो अंदाज़ो आहे त तक़रीबन हर 200 मां रुॻो हिकु ई कम्बरलाइट पाइप में जोहरी मयारनि जहिड़ा हीरा हुजनि था। कम्बरलाइट जो नालो ॾखिण अफ्रीका जे खिते कम्बरले मां वरितो वियो आहे, जिते इन क़िस्म जी ज़मीनी मथाशिरे तां सभ खां पहिरियों हीरो दरियाफ़्त कयो वियो हो।